सोराब फ़क़ीर जो मुकम्मल नालो सोराब फ़क़ीर मंगणहार या ख़ासि खेली हुयो। सोराब फ़क़ीर जो जनम सन 1936 ईस्वीअ में ॻोठ टालपुर वॾा ख़ैरपुर मीरस में हिकु रागी घराणे में थियो। सोराब फ़क़ीर जो वालिद अमल फ़क़ीर तबले ऐं सारंगी वॼाइण जो माहिर हुयो। सोराब फ़क़ीर पाकिस्तान जे तमामु वॾनि सूफ़ी रागियुनि मंझां हिकु हुयो। सोराब फ़क़ीर सन 1974 ईस्वीअ में पंहिंजी फ़नी सिख्या उस्ताद ख़ुर्शीद अली ख़ान खां वरिती, जंहिंमें सभ खां पहिरीं तबलो वॼाइणु सिखियो ऐं बाद में बाक़ाइदा राग सिखियो। जॾहिं उस्ताद मंज़ूर अली ख़ान हिन खे टंडो मोहम्मद ख़ान लॻ सखी अलायार जे उर्स ते ॻाइण लाइ दावत ॾिनी। उन खां पोइ सोराब फ़क़ीर जी फ़नी ज़िंदगी यानी राग जी बाक़ाइदा शुरूआत थी ऐं लेखक तनवीर अब्बासी सोराब फ़क़ीर खे रेडियो पाकिस्तान ते मुतारिफ़ करायो, जिते हिन गामदिल फ़क़ीर जा 2 कलाम ॻाया, जंहिंमां गलियां प्रेम नगर दियां तमामु घणी मक़बूलियत माणी ऐं सोराब फ़क़ीर जो आवाज़ु न सिर्फ़ु सिंध पर पूरे पाकिस्तान में पड़ाॾो करणु लॻो। 1980 जी शुरूआत में हिन हिकु सूफ़ी ग्रुप ठाहियो ऐं फ़क़ीर मोहम्मद हीसपाणीअ जो पैरोकार थियो। सोराब फ़क़ीर सिंध पाकिस्तान खां अलावा पूरी दुनिया में पंहिंजो कलाम पेश कयो, जहिड़ो कि बर्तानिया, जर्मनी, बेल्जियम, नीदरलैंड, नॉर्वे, फ्रांस जहिड़नि मुल्कनि में सिंधी सूफ़ी राग ॻायो ऐं तमामु घणी साराह माणी। सोराब फ़क़ीर जमाल फ़क़ीर ऐं ॿियनि रागियुनि सां गॾिजी राग ॻाईंदो हुयो। सोराब फ़क़ीर जा मशहूरु कलाम आहिनि घुंड खोल, दीदार कराओ, में आया मुख वेखण ऐं गलियां प्रेम नगर दियां। सोराब फ़क़ीर पंहिंजे बहितरीन फ़न जे लाइ केतिरा ई एवार्ड माणिया, जहिड़ो कि शाह अब्दुल लतीफ़ एवार्ड, सचल सरमस्त एवार्ड, पाकिस्तान प्राइड ऑफ परफॉर्मेंस एवार्ड, जेको प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान तरफ़ां 1999 ईस्वीअ में ॾिनो वियो। अहिड़ीअ रीति 23 अक्टूबर सन 2009 ईस्वीअ में संदसि अबाणे ॻोठ टालपुर वॾा लॻ कोडीजीअ में इंतकाल थियो। दोस्तों, उम्मीद कयूं था त असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। जिए लतीफ़। जय झूलेलाल।